मानू सुम्ही 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 थकजी पिया। मुअज़ अगे घड़ियूं बड़ियूं कोन हूंदियूं हुयूं, मानू तारा ॾिसी को टाइम सुञाणंदा हा। मुअज़्ज़िन साहब जेको नओं मुअज़्ज़िन आ, ॾाढी निंड करे उथे त साॻी जगह ते सितारा बीठा। चई त शायद खुशी में निंड कान थी अचे, थोरो सुतो हा, वरी सुतो, वरी साॻो हाल आ, वरी उथियो। तव्हां त सॼे मदीने में कोहराम मची वियो, ही छा रात लंबी थी वई आ। सभई माण्हू दरबारे नबवी में आया, या रसूल अल्लाह रात छो ड्रिघी थी आ। हबीबन फरमायो त अमलन तहां जन ड्रिघी कई आ। बिलाल खे ड्यूटीअ तां लाथो थव, रब थो चए बिलाल बांग न ॾींदो मां सिज कोन ॿारींदुसि। अवां आशिक खे नाराज़ कयो आहे। अवां जी बांग नवाब शाह में गूंजंदी आहे, अवां जी बांग मदीने में गूंजंदी आहे, बिलाल जी बांग अर्शे मुअल्ला ते पहुंचंदी आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हज़रत बिलाल खे नबी पाक घुरायो आहे, महबूबन जॾहिं सॾु करायो आहे त रोईंदो थो अचे, सुभान अल्लाह, लुड़क वहाईंदो थो अचे। मुंहिंजा महबूब छो सॾायो थी? रहमतल लिल आलमीन फरमायो बिलाल तूं असां खां ज़ोर थी वियो आहे, कीअं मां तव्हां खां ज़ोर थींदुसि? पाण फरमाइनि था असां तोखे ड्यूटीअ तां हटायो आहे, पर यार छा कयो, रब तुंहिंजे पासे आहे, रब तुंहिंजो पासो वेठो बीठो आहे। रब तो चए बिलाल बांग ॾे, ॿिए कंहिंजी बांग मूंखे क़बूल ई कान्हे का। सोने बिलाल बांग ॾिनी आहे। हबीबन करीमन फरमायो आहे जल्दी नमाज़ पढ़ो। नमाज़ पढ़ी ख़ल्क़ वांदी थी आहे त सिज मथे बीठो आहे। अदा जो ग़ुलाम हो न, चओ चओ छा हो? कंहिंजो? मुस्तफ़ा जो। पोइ माना ग़ुलाम मुस्तफ़ा अब्दे मुस्तफ़ा थी सघिजे थो या न? पुछो था हे अदड़ा असांजा फतवाऊं ॾियनि त अब्दुल नबी नाजाइज़ आहे, अब्दुल रसूल नाजाइज़ आहे, अब्दुल मुस्तफ़ा नाजाइज़ आहे। अदा नाजाइज़ कोन्हे को, ख़ुदा शल तव्हांखे सम्झ नसीब फरमाए। सलात बुलंद आवाज़। कुछ मसइला भी ॿुधाईंदो हला, इजाज़त आहे न? मसइला भी ॿुधो। आम तरह सां चइबो आहे बाबा रसूल बश्क बि नाजाइज़, पीर बश्क बि नाजाइज़। ठीकु आहे न साईं? छो त बख़्शींदो अल्लाह आहे, रसूल थोरो बख़्शींदो। पीर थोरो बख़्शींदो आहे, अल्लाह बख़्शींदो आहे। तंहिंजे करे रसूल बख़्श नाजाइज़ आहे। मौलवी इस्माइल दहलवी देवबंदन जो वॾो पीर आहे, उन पंहिंजे किताब तक़वियतुल ईमान में लिखियो आहे त रसूल बख्श, पीर बख्श, नबी बख्श, शीतला बख्श। शीतला सम्झो था? हिंदुनि जो अवतार आहे। कंहिंजो? शीतला जी पूॼा कंदा आहिनि। हिन मौली साहब तौहीद खे बचाइण लाइ पीर बश्क, नबी बश्क, रसूल बश्क, शीतला बख्श हिक जहिड़ा करे छॾिया। जो तो शीतला बश्क भी नाजायज़ आहे, पीर बश्क भी नाजायज़ आहे, रसूल बश्क भी नाजायज़ आहे, नबी बश्क भी नाजायज़ आहे। ये सब नाला शिरकी आहिनि। मां थो चवां अब्दुल रहीम त चाचा पंहिंजो घर जाचो, घर। हज़रत उमर साईं अञा जॾहिं मुसलमान कोन थियो हो, अबू जहल चयो त 100 उठ ॾींदुसि जेको मुहम्मद करीम खे मआज़ अल्लाह क़त्ल करे। हज़रत उमर उथी बीठो, यो कमु मां थो कयां। चे तो में उम्मीद आहे, ख़िताब जा पुट वञ। जंहिंमहिल रवानो थियो तलवार खणी, जवान 25 सालनि जो, अखियूं लाल लॻियूं पियूं आहिनि, ऐं चवंदो पियो न त इजो थो मके में शोर थिए त फलाणो मारिजी वियो। रस्ते ते हिकिड़ो सहाबी गॾियो आहे, पोढ़ो आहे, ज़ईफ़ुल उम्र आहे, कमज़ोर आहे, वॾी उम्र में इस्लाम क़बूल कयो अथई। लठ ते ॾकंदो ॾकंदो अचे थो। हज़रत उमर खे सुञाणे चवे थो, ओ उमर ख़िताब जा पुट, नौजवान, मां तोखे एतिरो कावड़ में कॾहिं कोन ॾिठो आहे, अॼु काॾे थो वञे पियो? गुस्से में चवण लॻो आहे तव्हांजे नबीअ खे ख़तमु करण थो वञा। असहाबीअ खे जोश अची वियो, हुनजी
जी पीरी जवानी में तब्दील थी वई, उन जो थधो खून गरम थियो। चवण लॻो आहे उमर तोखे ताक़त नाहे जो मुंहिंजे नबीअ खे मिटाई, पंहिंजो घर त संभाल। छा कर, ॾाढे ॻाल्हाए, पंहिंजो घर त संभाल। छा थो चवीं? चई घर संभाल, तुंहिंजे घर में तुंहिंजी भेण मुसलमान, तुंहिंजो भेणायो मुसलमान। मां बि तो चवां ओ नबी बश्क, रसूल बश्क, पीर बश्क ऐं इन्हनि जे मथां फतवा ॾियण वारा, घर त संभाल। ॿुधायां, चओ त ॿुधायां। किताब जो नालो आहे तज़किरतुर रशीद। छा आहे नालो अदा? लिखंदड़ जो नालो आहे मौलवी खलील अहमद देवबंदी। कंहिं लिखियो आहे? मौलवी सवाने हयात लिखी अथई मौलवी रशीद अहमद जी। रशीद अहमद जो शागिर्द ऐं मुरीद आहे। मुर्शिद जो मरी वियो त शागिर्द हुन जो तज़किरो लिखियो, तज़किरतुर रशीद। मुसन्निफ जो नालो आहे खलील अहमद। उहो लिखे थो त मौलाना रशीद अहमद गंगोहीअ जे ॾाॾे जो नालो हो पीर बख्श, नाने जो नालो हो फरीद बख्श। कादरी साहब, ॾाॾे जो नालो चओ चओ। ॾाॾे जो नालो पीर बख्श, नाने जो नालो फरीद बख्श। हिकिड़ो पीर बख्श कयो त ॿियो फरीद बख्श। अदा तूं सुन्नन ते फतवा थो लॻाई त नाजाइज़ा, शिरका, कुफरा, पंहिंजनि ॾाॾनि ऐं नाननि जा नाला त ड्राहियो त ख़बर पइजी वञेव। ओ सोहणा, इहे नाजाइज़ कोन्हनि के। असांजो मक़सदु इहो हूंदो आहे नबी बख्श, माना नबी क़यामत में उम्मत खे बख्शराईंदो इंशाअल्लाह। उम्मीद आहे न? नबी त नबी आहे, पर नबी जा ग़ुलाम बि बख्श कराईंदा। हे उलमा जी स्टेज भरी पई आहे। आलमन खां पुछो, महबूब साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जन्नत जो दर खुलंदो, नमाज़ी, हाजी, तहज्जुद गुज़ार, रोज़ेदार सभु जन्नत में दाख़िल थींदा। आलिम ऐं हाफ़िज़ उहे बि जन्नत जे दर ॾे वधंदा। जॾहिं जन्नत जे दर ते ईंदा, रब मलाइकनि खे चवंदो त आलिमनि खे बि रोकियो, हाफ़िज़नि खे बि रोकियो। मलाइक सगोरा उनखे रोकींदा। नमाज़ी, हाजी, आबिद, तहज्जुद गुज़ार, सखी सभु जन्नत में। आलमनि खे जन्नत ते रोके बीहारींदा। अर्ज़ कंदा मौला, मलाइक अर्ज़ कंदा मौला, हे त आलिम हिन खे छो रोकियो थी? आलिम बि अर्ज़ कंदा मौला, नमाज़ी वया, हाजी वया, रोज़ेदार वया, तहज्जुद गुज़ार वया, असांखे छो रोकियो वियो आहे? रब ताला फरमाईंदो, ओ आलिमो, ओ हाफ़िज़ो, अव्हां खे इन लाइ रोकियो वियो आहे त तव्हां जन्नत जे दर ते बीहो। अव्हां जंहिंजी सिफ़ारिश कंदा वेंदो, तंहिंखे मां जन्नत ॾे रवानो कंदो वेंदुसि। जे अव्हां हलिया वेंदो त अव्हां जा मुरीद, अव्हां जा मोतक़द, अव्हां जा हथ धोराइण वारा, अव्हां जे ख़िदमत करण वारा, अव्हां सां दीन जे मामले में ताउन करण वारा पोइते रहिजी वेंदा। हुननि जी केरु सिफ़ारिश कंदो? ऐं आलिमो ऐं हाफ़िज़ो, तव्हां बीहो, जंहिंजी सिफ़ारिश कयो मां तंहिंखे जन्नत ॾे रवानो कयां। आम तरह सां तव्हां ॿुधो आहे त हाफ़िज़ क़ुरान 7 पीढ़ियुनि जी शफ़ाअत कंदो। घणनि पीढ़ियुनि जी? पीओ ॾाॾो, पड़ ॾाॾो, तड़ ॾाॾो, अकड़ ॾाॾो, फकड़ ॾाॾो, बकड़ ॾाॾो, धकड़ ॾाॾो। अहिड़े तरीक़े सां 7 पीढ़ियुनि ताईं हाफ़िज़ क़ुरान पंहिंजे ख़ानदान जी शफ़ाअत कंदो। आलिम सां लेखो कोन्हे, जेतिरनि जी करे तेतिरनि जी शफ़ाअत क़बूल। हे त महबूब जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जा ग़ुलाम आहिनि। जेकॾहिं उलमा छॾाईंदा, शफ़ाअत कंदा, छा मुस्तफ़ा कोन कंदो? माणिक मिट संदो में वाह लतीफ़।
माण को मिट्टो संदोम उदाहिया में सोझरो हशर वेले हिसाब जे छॾे ना वींदोम उसारियूं सॾ कंदोम मुंहिंजो कोहार लुके चधणी। दुरूद मुझे नबी दे बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पुटड़ा तव्हां बस करे वियो बाबा, केड़ा सुठड़ा आयो। हिन खे त उथारियो हितां, ओ हेॾे हेॾे विहारियोसि, उथारियोसि, ओ हिते वेहो, कुराणनि जे विच ते वेहो। सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। अबा नबी बख्श राइंदो या न? चओ चओ बख्श राइंदो। त हे अर्श सजदे में सर को झुकाया, बिखर करके जुल्फों ने ये रंग लाया। खुदा ने ये कहकर नबी को उठाया कि प्यारे तेरे गेसू क्या मांगते हैं। मुझो हबीब खुदा जी दरबार में सजदो कंदो, सरकार जा जुल्फ जमीन ते लगंदा। अल्लाह ताला फरमाइंदो मुझा हबीब तू भी घुरी थो, तुझा जुल्फ भी घुरन था, छा थो घुरी? मोहम्मद ने रोकर कहा या इलाही, मांगती है मेरे गेसुओं की स्याही। गुनहगार उम्मत की कर दे रिहाई, यही मेरे गेसू दुआ मांगते हैं। मौला कुछ को न थो घुरा, घुराया तो हे नवाब शाह वारा गुनहगार बख्शे दे, मीलाद करण वारा बख्शे दे, या रसूल अल्लाह चवण वारा बख्शे दे, जामिया मस्जिद में मीलाद नबी जलसे मल्हाइण वारा बख्शे दे। रब छा चवंदो? खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद, मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद। जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद, के प्यारे तेरी हम रजा मांगते हैं। और मुझा प्यारा महबूब जंहिंजी भी शफात कंदे, जंहिंजे भी आंगुर खणंदे, जंहिंजो भी इशारो कंदे, जंहिंजे लाइ भी लब चोलींदे, जंहिंजे लाइ भी हुक्म फरमाईंदे, जंहिंजे लाइ भी दुआ घुरंदे, मुझा महबूब तुंहिंजी शफात क़बूल आ। जंहिंजे लाइ चवंदे वेंदे तवण तुंहिंजो कमु आ, बख्शण मुंहिंजो कमु। मुला वाह तू पाणी तो उन ॾींहुं थींदी, चवंदे यार हाय हाय काश मां भी दुनिया में अक़ीदो रखा हा। मौलवी अशरफ अली थानवी जो मुर्शिद हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की, वो तो चवे जरा चेहरे से पर्दे को हटाओ या रसूल अल्लाह। मां नथो चवा मौलवी हाजी थका हुअण दुआ घुरूं, जवाब अचण खपे। मौलवी हाजी मुहाजिर मक्की अशरफ अली साहब जो मुर्शिद, रशीद अहमद साहब जो मुर्शिद, खलील अहमद साहब जो मुर्शिद, मौलवी महमूद हसन देवबंदी साहब जो मुर्शिद, सभनी साहबन जो पीरान पीरा। चवे तो जरा चेहरे से पर्दे को हटाओ या रसूल अल्लाह, मुझे दीदार तुम अपना कराओ या रसूल अल्लाह। जहाज उम्मत का हक ने कर
दिया है आपके हाथों, बस अब चाहो डुबाओ या तराओ या रसूल अल्लाह। जो तो या रसूल अल्लाह अव्हां जे हथ में उम्मत जो जहाज आ, अव्हां जे हथ में उम्मत जो, पो तव्हां जी मर्ज़ी वणे वत ॿोड़ियो वणे वत तारियो। पर अदा जो तो केर थो चवे देवबंदन जो पीर थो चवे, पर अब्द रहीम फ़कीर थो चवे त मुस्तफ़ा तारींदो ॿोड़ींदो न। अॼु तार मां ॿेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, गम दर्द वारो मरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुझी सखा, हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा। थकरी पिया हो जा, चओ न त साईं तुंहिंजे करे। अॼु तार मां ॿेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा भरे, कहिड़ो काठ? ओ खजीअ जो थुड़। महबूब जे ते टेक ॾेई खुतबो पढ़ंदो हो। हबीब जे लाइ कुर्सी ठही त पाण कुर्सी ते वेठा थोड़ खे छॾे ॾिनऊं। महबूब परे थियो आहे, थोड़ रोअण कयो आहे। हदीस पाक में ईंदो आहे ईअं पियो रोए जीअं ॾाचीअ खां गोरो विछड़े ऐं रणॾाट करे थी रण जो आवाज़ पियो अचे। साहबी सम्झी न सघिया केर थो रोए, हेॾे वाझाइनि हेॾे वाझाइनि, पर जंहिंजे फिराक में रुनो पिए उहो सम्झी वियो। कुर्सीअ तां लही वञी खजीअ जे थोड़ खे मुस्तफ़ा भाग। हदीस में ईंदो आहे जीअं रोईंदो बच्चो माउ जे झोलीअ में सुॾका भरे बस कंदो आहे त रहमत लिल आलमीन जे झोलीअ में खजीअ जो थोड़ो सुकल सुॾका पियो भरे। पाण फरमाइनि था अबू बकर, उमर, उस्मान, अली, मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे मां मुहम्मद हिन खे न परचायां हा त क़यामत ताईं पियो रोए हा। हाओ न सही आहे सुकल वढियल, पर मुस्तफ़ा जे फिराक में रोए थो। अबू जहल खे सम्झ कान पई। अबू जहल अंधा थिया पर काठ पियो कलमा भरे, सो थोड़ बि थियो भागल भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। सो थोड़ बि थियो भागल भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। छो भला आड़ा खां आज़ाद इब्राहीम थियो, इब्राहिम अला जेका बाहि ॿारी वई हुई उहा महिलनि ताईं हुनजो तओ हो। फरलांगनि जे मुफ़ासिले तां पखी पे उॾाणो त उहो बि बाहि जे तव जे करे सड़ी किरी पियो पवे। ख़ुदा जे खलील खे बाहि में था विझनि। रब तो चे कुल्ला या नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहीम। ओ बाहि
सलामतीअ सां थधी थी वञा। मता इब्राहिम खे ज़ुकाम लगे, थध लगे, सफ़ा यख बि न थिजां सलामती सां। छाजे लाइ? त मुंहिंजो इब्राहिम नंढड़ कोन आहे। इब्राहिम खलीलुल्लाह उहो अल्लाह जो महबूब आहे जो इब्राहिम अकेलो न आहे, उन जे पेशानी में मुहम्मदी नूर आहे। चओ चओ उन जे पेशानी में। आशिक गाल तो करे छो भला आड़ा खां आजाद इब्राहिम छो, आजाद इब्राहिम छो, बारण बरल ठह ठरो मुंहिंजा मिठा। कंहिंजे करे चओ मदीने वारे साईं जे करे। अदा असांजो बेड़ो तरे पियो न, तरंदो न। पर मौली साहब देवबंदन जो पीर थो चवे जहाज उम्मत का हक ने कर दिया है आपके हाथों, बस अब चाहो डुबाओ या तराओ या रसूल अल्लाह। हिकड़ी अहिड़ी ॻाल्हि कई थई जो अकुल दंग रहिजी वियो। सिंधी में चइबो आहे साईं मट भञी छॾी। छा चवंदा आहियो? मट भञी छॾी। ॿुधो ॿुधायां, यकीन हो जाएगा कुफार को भी अपनी बख्शिश का। या रसूल अल्लाह केर थो चवे? मौलवी इमदादुल्ला देवबंदन जो पीर साहब। त सोहणा नबी जमल तुंहिंजे मथे ते ताहा जो ताज हूंदो। चो सुभान अल्लाह। गैसू वल्लैले इज़ा यग़शा यासीन जबी आरद ताहा मा ज़ाग़ का आँखों में सुरमा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। मा ज़ाग़ का आँखों में सुरमा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। ऐ नाम मोहम्मद सल्ले अला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। महराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता। चए तो या रसूल अल्लाह अहां जे बुलंदीअ जो पतो तॾहिं पियो जॾहिं मेराज ते वियो। कीअं भला? जो तो महराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है। कदमों के नीचे अर्शे उला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह है। कदमों के नीचे अर्शे उला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। जब मैंने सुनाई नात नबी ठीक है ना सही। जब मैंने सुनाई नात नबी सुन हो गया मुनकर सुनते ही। खर्चा साडा नखरे लोकां दे भेणा गायूं असां वॼायूं असां ज़िक्र असांजो नबी असांजो सड़े वरी चाचो चिबड़। अब सड़ण खपेसि या ठरण खपेसि? चओ चओ ठरण खपेसि।
जब मैंने सुनाई नाते नबी सुन हो गया मुनकर सुनते ही, पर सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझो हबीब जन ताहा जो ताज पाए, मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा जो सुरमो पाए। या अय्युहल मुज़म्मिल जी चादर वेढ़े मैदान में ईंदो त मौलवी इमदादुल्लाह तो चवे यकीन हो जाएगा कुफ़ार को भी अपनी बख्शिश का, जो मैदान शफाअत में तुम आओ या रसूल अल्लाह। मट भजी छॾे गई चवे तो या रसूल अल्लाह तू उहो शफी आ, उहो बख़्शाइण वारो आ, तुंहिंजी रहमत जो काथो ई कोन्हे को। समुंड खुटी वञनि, अर्श खुटी वञनि, पर रहमत लिल आलमीन तुंहिंजी रहमत अहिड़ी आ। जंहिंमहिल ताहा जो ताज पाए ईंदे त काफ़र चवंदा यार अॼु असां ॾे नज़र खई त बि छुटी वेंदासीं। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक तार या गौसे आज़म दस्तगीर। पर मुझे महबूब मदीने वारे साईं फरमायो आ त मां मुहम्मद काफ़िर जी शफ़ाअत न कंदुसि। कंहिंजी शफ़ाअत कोन कंदुसि। वलन तजद लहू वलियम मुर्शिदा। इन्हनि गुमराहनि काफ़रनि जो न को वली आ न को मुर्शिद आ। जे वली आ त सुन्नीअ जो आ, जे मुर्शिद आ त सुन्नीअ जो आ। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह या अली। ओ मुंहिंजा मिठड़ा भाव, हाणे मूंखे ॿुधाए त नबी बख़्श आहे या न आहे? नबी बख़्शाईंदो या न? यकीनन बख़्शाईंदो, पर कंहिंखे ईमान वारे खे। चओ चओ कंहिंखे ईमान वारे खे। जंहिंखे ईमान हूंदो उहो हाणे पाण वञी सोचे त ईमान चाचे खे आहे अलाए कोन्हे। ओ मां हाणे छो गारंटी कजी ॾियां त कोन्हेसि को बेईमान आहे। मां त कंहिंखे कोन थो चवां, सभु को पाण वञी सोचे त तोखे ईमान केतिरो आहे। ईमान त चइबो ई उनखे आहे जेको हबीब जी तारीफ़ ॿुधी ठरे, पर जेको मरे ऐं झुरे ऐं मरे उनखे ईमान कोन्हे। सलात बुलंद आवाज़ सां मोहब्बत सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अञा त कुल पई हले। कुल या इबादियल्लज़ीन असरफू। ओ मुंहिंजा महबूब तूं चओ त ओ मुंहिंजा बंधो। पहिरों अखर आयत जो हुणमतीअ ख़बर पवंदी नवाब शाह वारो मस सवारो ॾिनो अथव। हाणे अलाए केसी ताईं वेहंदो। मुश्किल मुश्किल सुबुह ताईं किथे था वेहो पिया। हा साईं 12 साल वरी कहिड़ा, हाणे जो नवाब शाह मां थी वियुसि। हिते खणी नाच तव्हां तव्हांजी महिरबानी की। नवाब शाह में त मुंहिंजा अल्हम्दुलिल्लाह जलसा बार बार थींदा रहिया आहिनि। ख़ुदा कंदो हमेशह थींदा रहंदा। बाक़ी हाणे जामे मस्जिदनि वारनि खणी 2-3 ॾींहं मुंहुं मोड़ियो त परवाह न आहे, वरी वियासीं। पर भुली भुली भाण आई साहब न भुली चइजे। अल्हम्दुलिल्लाह इहो असांजो मरकज़ आहे, असांजे बुज़ुर्गनि जो मरकज़ आहे। मौलाना मोहम्मद हाशिम जहिड़ा मर्द सुता पिया आहिनि। साईं मुफ्ती अब्दुल हमीद जहिड़ा मर्द सुता पिया आहिनि।
मोहम्मद हाशिम उहो आहे जो नवाब शाह जे बच्चे बच्चे खे ख़बर आहे त दरवेश वेठो हूंदो हो, न पासपोर्ट ठाराए, न टिकेट वठे, न पैसा गॾु करे, हुजरे में मस्जिद खां हुजरो सलात वेठो पढ़ंदो हो। को न को ईंदो हो, को पिंडी खां, को कराची खां, को लाहौर खां, को एबटाबाद खां। मौलाना रात मुझे रसूलुल्लाह ने हुक्म किया है कि मोहम्मद हाशिम को मदीना भेज दो। साईं ये हूंदो हो। वाह जवान तुंहिंजो शान। पाण ॻाल्हि कयई, पाण हिन गुनहगार कननि ॿुधी, हे ख़ुदा जे घर में वेठो आहियां। चई ते चकरे में गुलाम खान आयो, पिंडी वारो देवबंदी, नालो हुस वॾो त देवबंदियुनि जो वॾो मौलवी आहे। मूं दिलि में चाहियो त भला तक़रीर त ॿुधांसि। हिन हुजरे जे मथां राति जो आस्ते चढ़ी वञी कुर्सी रखी वेही रहियुसि। 2-3 मिंट ॿुधमि, अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायई, अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाई जो मां ॿुधी न सघुसि। तौबा तौबा करे लही आयुसि, छो त हे टोलो ई बेअदबनि जो आहे। मौलवी अब्दुल हमीद लुंड देवबंदी हुन ते फ़ख़ुर था कनि। ताज़ो अड़े जे हसन ऐं हुसैन अहल बैत नाहे त पोइ ॿियो केरु आहे? कैसेट में आवाज़ थो अचे, हिकिड़ो कुराड़ो आहे, चवे थो मौलवी जेकॾहिं हसन हुसैन अहल बैत नाहिनि त पोइ तो जेको वाज़ कयो सो कयो। अॼु क़ुरान मां साबित आहे। असांजे हिकिड़े मौलवी साहब, मुंहिंजो दोस्त आहे, उन जो जवाब शाया कयो आहे, इश्तिहार आहे जो सुनियो वठो, पंहिंजो ईमान ताज़ो कयो। क़ुरान मां हुन आलिम दीन साबित कयो आहे त मुंहिंजे महबूब जा बचड़ा अहल बैत आहिनि। चओ चओ अहल बैत। वेहो, सभिनी खे मिलंदो। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां। दोस्त हिकिड़ो कावड़जी पियो आहे, आपने अशरफ अली का नाम अदब से क्यों लिया, जबकि सूरह लहब में अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू ने उनको हरामी कहा है। अल्लाह चवे तो भली चवे, पर अल्लाह ताला चवे ला तसुब्बुल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाह, जेके गैरुल्लाह जी पूजा था कनि उन्हनि खे बि गारियूं न ॾियो। अवां हुननि जे कूड़नि अलाहनि खे गार ॾींदो त हो चंडरा वरी तव्हांजे सचे अलाह खे गार ॾींदा। असांजे दोस्त खे अर्ज़ु आहे त असांखे अल्लाह तबारक व तआला अदब सेखारियो आहे, गार कान बि। अलाह हरामी चवे त भली चवे, हूंदा पर असां कोन चवंदासीं। सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। ॻाल्हि कहिड़ी पे कम याद आहे? विसरी वई अदा, विसरी वई। मांखे याद आहे, दुरूद पढ़ो, याद कयो। सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों, अजीजो, मुसलमान भाइरो, मुझे आका ऐं मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत जी बि ॻाल्हि। हसन हुसैन अहल बैत आहिनि। हिननि जी आदत आहे गुस्ताखी जी। मौलाना मोहम्मद हाशिम चयो त हुन गुस्ताखी कई, याद आहे? मतां चयो त बरोच की थो कयां। मौलाना मोहम्मद हाशिम चयो त मां मथां लथुसि, तौबा तौबा कंदो आयुसि। बड़ा गुलाम खान केॾा बेअदबी जा लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, पर सॼी राति मौलाना मोहम्मद हाशिम चयो त मूंखे निंड न आई। चओ सुभान अल्लाह। आशिक जी दिलि ॾुखी पई। हा न सही, बेअदबी जा लफ़्ज़ ॿुधाई त आशिक जी दिलि। साईं फरमाइनि था मौलाना मोहम्मद हाशिम नवाब शाही त फ़क़ीर खे रोज़ानो रसूलुल्लाह जो दीदार थींदो हो। रोज़ानो। पर उहा तक़रीर जेका 15 मिंट ॿुधी लही आहे, उन राति दीदार ई कोन थियो, ॿी राति दीदार कोन थियो।
टी रात दीदार कोन थियो अची परेशानी वरतो मदीने जा मीर सुन जो मुंहिंजा सदड़ा ओ मदीने जा साईं छो कावड़ियो आ टे रातियूं दीदार कोन करायो थी जो तो टी रात रोई रोई सुतो आया अख अख सां लगी आ मदनी सरकार जो दीदार थियो आ हबीब साम्हूं आयो आ पर पुखे मूंसां ॻाल्हाइनि कोन था सॼे पासे हसन आ खॿे पासे हुसैन आ ॿई पिया चवनि नाना साईं मोहम्मद हाशिम बि वहाबिन जूं तकरीरूं ॿुधंदो थी छा फरमायो हसन हुसैन त नाना मोहम्मद हाशिम भी वहाबिन जूं तकरीरूं ॿुधंदो थी महबूबन फरमायो तॾहिं त टे रातियूं दीदार कोन करायो थमांसि पर हाणे रोनो आहे तॾहिं थो दीदार करायां वरी साॻा हसनैन करीमैन चवनि था ओ मुंहिंजा नाना असां ॿई हसन हुसैन तोखे पारत था कयूं त मोहम्मद हाशिम सां परची वञ मोहम्मद हाशिम सां परची वञ हिन खां ग़लती थी आहे जो वहाबी जी तकीर ॿुधी अथई पर इन लाइ कान ॿुधी अई त को भलो आहे ॿुधो अई त छा थो चवे पर हबीब खे इहा ॻाल्हि बि कान वणी तॾहिं त भिटाई चवंदो आहे दूर तन्हीअ खां लॾ जंहिंजी नाहे मुहड़ मलहीर ॾे पखा तन पापिन खां परे परां अॾे पुछां ग तन्हीअ जी छॾे जेके धना रौधार चरनि खुदा शल बचाए वचो आमीन भजो निभागन खां परे बदमज़हबन जी सोहबत न कयो असां तॾहिं तव्हांखे चवंदा आहियूं त हिन जे पुठियां नमाज़ न पढ़ो जुम्मो न पढ़ो ईद न पढ़ो जनाज़ो न पढ़ो इन्हनि जे दिल में इश्क़ मुस्तफ़ा न आहे आका जे गुलामनि जे पुठियां नमाज़ पढ़ो इंशाअल्लाह बेड़ा ई पार थी वेंदा दोस्तों अजीजो अल्लाह ताला फरमाए कुल या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह ऐं उम्मतियो जेकॾहिं तव्हां खां को गुनाह थियो आहे ख़ता थी आहे ॾोह कयो अथव त अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न थियो अल्लाह जे रहमत मां छो पाए पांद गिचीअ में अंगड़ जे अचन अवगुण ऐब कचा इयो ढकण थी ढकजन पुतोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन मैं धरा अल्लाह ताला फरमाए तो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ अल्लाह ओ मेहरबाना जो तौबा कंदो सब गुनाह बख्श के छॾींदो इन्नहु हुवल गफूरुर रहीम बेशक हो रब करीम रहमत जो मालिका माफ करण वारो आ ओ मुसलमान तोखे मुबारक हुजे जो रहमत वारो महीनो अचे थो चओ सुभान अल्लाह नबी से फरमाइंदा हन मन फरह बिदुखूल रमदान हर्रमल्लाहु जसदहु अलन नीरान जेको मुंहिंजो उम्मती रमज़ान जे अचण सां रुगो ख़ुशि थींदो आहे चवंदो आहे त अल्हम्दुलिल्लाह रमज़ान अचे थो नबी से फरमाइनि था इन ख़ुशि थियण वारे त जहन्नम जी बाहि हराम आहे उन ते दोज़ख जी बाहि माफ़ आहे अहिड़ो भलारो महीनो जेको मुस्लमाननि जे लाइ रहमत ई रहमत आहे चओ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से उनमें असांखे नमाज पढ़ण जी रोज़न रखण जी तरावीह पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए क़ुरान करीम जे ख़त्मन ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाए अहिड़ो भलारो महीनो जंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो लम्हो रहमतुनि सां भरपूर लॻो पियो अल्लाह ताला तव्हांजी बि हाज़िरी क़बूल करे मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल करे तव्हां यार थकजण वारा न आहियो बहादुर आहियो दिलेर आहियो अवांजे मुहब्बत अक़ीदत के सलाम आहे मां तव्हांजे इन मुहब्बत के सलाम थो कयां ख़ुशख़बरी हिकिड़ी तव्हांखे ॿी बि ॿुधायां ॿुधंदव न बा ख़ुशख़बरी ही आहे त अॼु खां तक़रीबन 12-14 साल अॻु में वहाबिन देवबंद हिकिड़ो किताब लिखियो हो बिदअती बरेलविन जा अक़ीदा ऐं सचो इस्लाम 33-34 सिफ़ाहा उन जो जवाब फ़क़ीर लिखियो हो सैफ़े सिकंदरी समझो था अलाए न हुन लिखिया हा 32 सिफ़ा मां लिखिया हा 350 सिफ़ा वो किताब अल्हम्दुलिल्लाह शाया थियो पूरी सिंध बलोचिस्तान में तक़सीम थियो
पर हुयो सिंधी में मां 50,000 किताब छपराए तक़सीम कया। 12-14 साल गुज़री आहिनि, अॼु ताईं कंहिं देवबंदी खे ताक़त नथी आहे जो फ़क़ीर खे जवाब ॾे। पर ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त काफ़ी दोस्तनि चयो त इहो किताब सिंधी में हो, रुगो सिंधी वारा पढ़ंदा, इनखे उर्दू में कयो त उर्दू वारा बि पढ़नि। अल्हम्दुलिल्लाह उहो किताब 14 साल खां बाद में वरी उर्दू में साॻो शाया थियो आहे। अल्हम्दुलिल्लाह कंप्यूटर जी छपाई आहे। हिनखे पढ़ंदो त ख़ुदा जे फज़लो करम सां देवबंदी वहाबी तव्हां सां ॻाल्हाए कोन सघंदो। हिन जूं 2-3 कापियूं असांजो शागिर्द खणी आयो आहे, जंहिंखे खपनि सो वठे। ही निमाज़ जे मौज़ूअ ते किताब आहे तोहफ़तुल मोमिनीन, जंहिंमें निमाज़ जो मुकम्मिल तफ़सीली बयान आहे। मूं लिखियो आहे, इहो बि तव्हांखे मिलंदो। अल हुदा रिसालो आहे, हिन में भी रमज़ान जा फज़ाइल, रमज़ान जूं मसइला, रमज़ान जूं ॻाल्हियूं, रमज़ान शरीफ़ जो रोज़नि जूं फज़ीलत, शबे क़दर, जागण जा तरीक़ा सभु टोटल लिखियल आहिनि। अव्हांखे ही बि रिसालो वठणु खपे त जीअं रमज़ान जे मसाइल खां वाक़िफ़ियत थी पवे। ऐं उन खां अलावा अज़मत इस्लाम, फ़ज़ाइल रमज़ान, मोजज़ातुन नबी, इन मौज़ूअ ते असां जूं कैसेटूं आहिनि जेके हिते असांजा दोस्त खणी आया आहिनि। इहे अव्हांखे अज़मत इस्लाम हाणे ताज़ो सकरण में को अजीम शान जलसो थियो हो, उहा ताज़ी कैसेट रिलीज़ थी आहे, उहा हिते मौजूदु आहे। उन खां पोइ फ़ज़ाइल रमज़ान जी बि नई आहे, मोजज़ातुन नबी जे बारे में बि नई आहे। इहे तव्हांखे कैसेटूं हिते मिलंदियूं। हा, नई चयमि। ऐं ॿियो ही को सवाल आहे, इन जो जवाब ॿुधो त पोइ दुआ ख़ैर जी घुरो। थका त न आहियो न? अब आहे तो चवे त आजकल के किताब अरवाह सलासा में ये रिवायत अबू हुरैरा की नहीं, पुराने में होगी तो होगी। अदा हाणे पुराणे नए जी ॻाल्हि कान्हे। हाणे जेकॾहिं ख़यानत करे कढी अथनि त ख़ाइन खे ख़ुदा पुॼे, सम्झो था न सही। लेकिन पुराणे किताब में हर रिवायत मौजूदु आहे। ॿियो ही लिखियो आहे चैलेंज। ही जेका चैलेंज आहे तव्हां ॾिसो था न भा, इहा का नई न आहे, पुराणी आहे। अब्दुल्ला शाह देवबंदी वहाबी सखर वारे जे नाले सां शाया थी ही, जंहिंखे साल थी वियो आहे। मां बलोचिस्तान लस ॿेले वियुसि, उते इहा मूंखे अहल सुन्नत वारनि ॾेखारी त ही अब्दुल्ला शाह चैलेंज कई आहे त 20 लख रुपया इनाम ॾींदुसि बरेलवी मूंसां मुनाज़रो कनि। उते जेके सुन्नी लस ॿेले जा हुआ उनखे मूं चयो त अव्हां टाइम रखो, मां 3 ॾींहं लस ॿेले में ईंदुसि, फलाणी 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 तारीख़, 15 ॾींहं जो वक़्फ़ो आहे, 15 ॾींहं मां मोटी थो अचां। अव्हां देवबंदन खे चओ त मौलवी अब्दुल्ला शाह खे वठी अचां। मां चैलेंज करे वापसि आयुसि। शाह प्रचाकर उतो लस ॿेले जा देवबंदी सखर आया। ही अब्दुल्ला शाह खे चैलेंज ॾेखारियो काॾे के वधा त साईं हे तुंहिंजी चैलेंज आहे, हल 20 लख जो इनाम जो ऐलान कयो थी। उते अब्दुल रहीम फलाणी तारीख़ 3 ॾींहं ईंदो, तूं बि हल। अब्दुल्ला शाह चयो उहे लफ़्ज़ जेके हुन चया, चओ त चई ॿुधायां। मूंखे चवंदे शर्म थो अचे, न चवां। भला चयो हुन पंहिंजनि मस्जिद आहे न सही, हुन पंहिंजनि देवबंदन खे चयो त बेशर्मो, तव्हांखे शर्म नथो अचे? हे मां लिखियो ई कोन्हे, मुते कूड़ हणी मूंखे फासायो था। हे ॻाल्हियूं मां साबित किथां कयां? मुंहिंजो बाबो बि साबित करे कोन सघंदो। सम्झो था या न? हे मुंहिंजे नाले कूड़ो छपरायो था, मां त लिखियो ई कोन्हे को, पोइ कूड़ो लिखियो अथव। हुननि चयुसि भली महिरबानी कर, मसलक जी इज़त रखो। जे मसलक जी इज़त रखां, मूं वारी इज़त लही पई त पोइ छिके छिके ड्रव कयोसि, न आयो। दुनिया शाहिदा, मां 3 ॾिहाड़ा लस ॿेले मां मोटी आयुसि, हमरा लधो ई कोन। पहिरीं त चैलेंज वारे खे वठी अचो न बा, पन्ने सां मुनाज़रो कबो छा? जंहिंजी चैलेंज आहे मैदान में अचे अब्दुल रहीम हाज़िर आहे।
अज भी तव्हांखे ॿुधायां टियों ॾिहाड़ो आहे, टियों ॾिहाड़ो सिर्फ़ 3 ॾिहाड़ा गुज़रिया आहिनि। बलोचिस्तान में मीर नबी बख्श खान जे ॻोठ में अब्दुल्ला शाह खे मजबूर करे वठी आया त मुनाज़रो कर सां अब्दुल रहीम खे आणियूं था। मीर नबी बख्श चयो तोखे 5 लख रुपया बि इनाम थो ॾियां, 500 एकड़ ज़मीन बि मदरसे लाइ वक़फ़ थो कयां। अब्दुल्ला शाह चयो त अब्दुल रहीम सां मुनाज़रो कोन कंदुसि। ॿियो त देवबंदनि जे किताबनि ते बि मां मुनाज़रो कोन कंदुसि, छो त मां देवबंदी आहियां ई न। मैदान छॾे भॼी वियो। असां उहो 3 ॾिहाड़ो ताज़ो जलसो करे मोटी आया हो। एतिरो वॾो जलसो हो जो इंतजामात टुटी विया, ख़ल्क कान मापी। 25,000 20,000 मखलूक ही। पिंडाल जेको ठाहियो हो उहो पिंडाल मापी कोन सघियो, ख़ल्क ॿाहिरि वेही रही। दुनिया ॾिठो त मैदान में न आया। अदा गुरु अथव गप जो भारी, सम्झो था न से गुरु गप जो भारिया ईंदा न आहिनि। हिन पन्ने जी मूंखे जो पनो, हिन पन्ने जी चैलेंज मूंखे क़बूल आहे। चओ चैलेंज, पर कंहिंसां क़बूल आहे जंहिंजो नालो आहे। कंहिंजो नालो आहे? अब्दुल्ला शाह जो। वठी अचोसि, जेका हू तारीख़ रखे सा फ़क़ीर खे क़बूल आहे। पन्ने सां त कोन ॻाल्हाइबो न वा, कंहिंसां ॻाल्हाइबो चैलेंज वारे सां। वठी अचोसि फ़क़ीर खे, रुगो फोन कयो त फ़क़ीर पहुची वेंदो। अल्लाह अकबर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सल तहांजी असांजी हाज़िरी क़बूल करे। अल्लाह ताला सल असांजे नौजवाननि जो जज़्बो सलामत रखे। दोस्तो, हिन अहल बैत जे दुश्मन जो जवाब ज़रूर वठो। इश्तिहार जी सूरत में जेको जवाब आहे सो ज़रूर वठो, किताब वठो, कैसेटूं वठो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सलाम मुस्तफा जाने रहम शमे बज़ में हिदायत पेला। सलाम शमे बज़ में हिदायत पेला। ये सुहानी घड़ी चमका तौबा का चाँद। ये सुहानी घड़ी चमका तौबा का चाँद। उस दिल अफरोज़े साअत पेला। मुस्तफा रहमान पेला को सलाम शमे बज़ में हिदायत पेला को सलाम शमे बज़ में हिदायत। एक मेरा पे दावा नहीं, एक मेरा ही रहमत पे दावा नहीं। शाह की सारी उम्मत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमान पे लाखों सलाम। शमे बज़ में हिदायत पे लाखों सलाम। शमे बज़ में हिदायत पे मुझसे खिदमत के कहे हर ज़ार। यानी वो आला हज़रत बरे
यार उस इमाम सुन्नत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाम शम्अ बज़ में हिदायत पे अस्सलातु वस्सलामु अलैहि रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार रब्बना अत्मिम लना नूरना वग़फ़िर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर रब्बना वला तुसल्लित अलैना बिज़ुनूबिना मन ला यरहमना अंत अरहमुर राहिमीन अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका अल-अफ़्व वल-आफ़ियत वल-मुआफ़ात अद-दाइमत फ़िद-दीन वद-दुनिया वल-आख़िरह अल्लाहुम्मा अस्तिरना बिसित्रिकल जमील रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस-समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अत-तव्वाबुर रहीम। या अल्लाह सलातो सलाम जे सदके असां जूं दुआऊं मंज़ूर फरमा। या अल्लाह सलातो सलाम जे सदके असां जी हाज़री क़बूल फरमा। या अल्लाह हिन बाबरकत महफ़िल जे सदके असां जा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह पंहिंजे प्यारे हबीबे पाक जे गुंबद ख़ज़रा जो दीदार नसीब फरमा। बैतुल्लाह शरीफ जी हाज़री नसीब फरमा। अहले सुन्नत अल जमात जो बोल बाला फरमा। जन दोस्तन ही अजो को जलसो मुरतब कयो आहे मौला तन जे ईमान में दीन में दुनिया में बरकतूं नसीब फरमा। या अल्लाह आलम इस्लाम के फतहो कामरानी अता फरमा। बैतुल मक़दस के आज़ादी अता फरमा। या अल्लाह फ़लस्तीन जे मुसलमानन के गैरत आज़ादी अता फरमा। या अल्लाह इराक़ जे मथां बुज़दिल अमरीका हमलो कयो आहे अमरीका के नेस्तो नाबूद फरमा। या अल्लाह इराक़ जे मुसलमानन जा हौसला मज़बूत फरमा। उनके या अल्लाह सलामत इस्तिक़ामत नसीब फरमा। या अल्लाह बूसिलिया जे मुसलमानन के आज़ादी अता फरमा। कश्मीर के जल्दी आज़ादी अता फरमा। मौला असां जे वतन अज़ीज़ पाकिस्तान के सलामती नसीब फरमा। अंदरूनी बैरूनी ख़तरात का मौला असां जे मुल्क के महफूज फरमा। या अल्लाह सभनी मुसलमान के पाण में इत्तिहाद इत्तिफाक़ ऐं बदी नसीब फरमा। या अल्लाह असां मुसलमान के फ़िरक़ेबादी जे लानत खां महफूज फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब पाक जे सदके न जामिया मस्जिद के अहले सुन्नत जो मरकज़ बना। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके जामिया मस्जिद जे जमात जा हौसला बुलंद फरमा। नवाब शाह जी जमात जा हौसला बुलंद फरमा। तमाम मुसलमान के महबूब पाक जे सुन्नत पाक ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व सल्लम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून